मीरपुर माथेलो वेझो ॻोठ छुटो रखण जे रहवासियुनि महर बिरादरी जे माण्हुनि पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ रऊंती मीडिया सेंटर पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो। साईं असां पाण मार आहियूं, ॻोठ छुटो रखण जा आहियूं। लॻ चक गुलण शाह मुंहिंजे भाउ खे बंदूक मारी अथनि। थोरी ॻाल्हि ते असां साईं मार ॻोठ छुटे रखण जा जॻह ते मसइलो थियो आहे, विड़ी पिया आहियूं। असांजा पंहिंजा मलोट आहिनि साईं, उन खां पोइ जॻह मुंहिंजी आहे, क़बूली ज़मीन आहे, उन ते साईं कब्ज़ो करनि पिया। मां दीवार ठाहियां पियो, मुंहिंजी जॻह बि निकितल आहे दीवार। एहतजाज कंदड़ अब्दुर्रज़ाक महर, अल्ताफ़ महर, शाहज़ादो महर ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बचल महर, वज़ीर महर, हबीब महर ऐं सफ़दर महर वारा असांजी क़बूली जाइ ते कब्ज़ो करणु चाहिनि था। जन कुझु ॾींहं पहिरियां असां मथां हथियारनि सां हमिलो कयो हो। साईं बचल महर वारा, बचल महर, अब्दुल अज़ीज़ महर, सफ़दर अली महर, वज़ीर अली महर, सुमार महर, मंज़ूर महर, निज़ाम महर, उहे साईं बचल, सुमार ऐं हबीब, वज़ीर ऐं उन सां गॾु साईं बशीर जो पुटु सफ़दर ऐं निज़ाम आहे साईं। हमले दौरान असांजा हिकु औरत सुमेत 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ, जेके हिन महिल बि इस्पताल में पियल आहिनि। वेतर असांखे मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। उहा साईं दीवार ठाहींदे अंदरि जेके हुया इन्हनि जा हथियार जमा हुया, खणंदे हथियार मूंखे बि गोलियूं हुयूं मथे में, मुंहिंजे सौट खे बि बंदूक हई अथनि जेल में, मुंहिंजी भेण खे बि साईं कुहाड़ियूं हुयूं अथनि। हिननि ते असां सां नाजाइज़ी असां ते फायर कया अथनि, असां ते बंदूकूं हलायूं अथनि। जे हाणे असां FIR कई आहे त असां सां रोज़ दामान आहिनि, धमकियूं आहिनि मीडिया थ्रू असां सां जेको आहे असां ते दामान करनि था, धमकियूं कनि था। ऐं राति जो अची असांजे घर जे ॿाहिरियां अची असांखे दामान करनि था, मारण जी धमकी ॾियनि था। साईं मसइलो साईं थोरो मसइलो आहे साईं, दीवार जो मसइलो हुयो, फुट 2 जी जॻह हुई दीवार जी। भले असांजी साईं इंक्वायरी थी वञे, असां इंक्वायरी जे लाइ बि राज़ी आहियूं। असां सां हक़ थिए, असां सां नाहक़ न थिए साईं। मुतालबो असांजो इहो आहे, असां सां इंसाफ़ थिए साईं। उन्हनि खे बासरनि जी टेक आहे, असांखे उन्हनि मां ख़तरो आहे। उन्हनि IG सिंध, DIG सखर ऐं SSP घोटकी खां मुतालबो कयो त पाक किताब ते इंक्वायरी करे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। पीर राहिब, क़ौमी हक़ीक़त, घोटकी।